ठठो सौंडा शहर में समाजी वर्कर अब्दुल रशीद सोलंगी, समाजी वर्कर सदाम हुसैन ज़ुमरो, समाजी वर्कर शफ़ी मोहम्मद जाखरो, समाजी वर्कर शहमीर जाखरो जी अॻवानी में ईदुलफ़ितर जे ॾियाड़े ते असांजो जीअण ऐं मरण सिंध सां आहे जे सिरे हेठि सिंध दरिया ते ठहंदड़ गैर क़ानूनी कैनाल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज में सिंध ते ॾिहाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हंया विया। एहतजाज में अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया असांजी जियापे जो अहम ज़रियो आहे जंहिं ते गैर क़ानूनी कैनाल ठाहिया पिया वञनि जेके असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। अॻवान वधीक चयो त सिंधु दरिया में पाणी न हुअण करे दरिया में वारी उॾामी रही आहे। असां इंसान तोड़े चौपायो माल 19 विघे मरी रहिया आहिनि। समुंड सिंध जो लखें एकड़ ज़मीनूं गिड़काए वियो आहे। सोंडा अवामी तहा जे अॻवाननि हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिंध दरिया ते ठहंदड़ समूरा गैर क़ानूनी कैनाल ख़तमु कया वञनि। सिंध दरिया में सिंध जे हिसे जो पूरो पाणी ॾिनो वञे ऐं ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।